अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। मूंखे स्टूडियो में जॉइन कंदा सीनियर तर्जुमेगार अब्दुल्ला नबी मुराद साहब भली ॻाल्हि। मुराद साहब, ईरान ऐं अमेरिका जो जेको आहे ॻाल्हियुनि जो पहिरियों दौरु कामयाबु थी वियो आहे, पोइ हर मंज़िल को लंघ आहे उहो बि खुली वियो आहे। हिकिड़े पासे ॻाल्हियूं मामलनि कंहिं हद ताईं त पहुची वियूं आहिनि। मामिलो काफ़ी हद ताईं अची वरी इसराइल हुन में शैतानगिरी थो करे। जी इसराइल लबनान ते हमिलो थो करे, पोइ ईरान वरी बंदि करे थो छॾे, जेको ईरान सही थो करे। ऐं इसराइल जो हिन वक़्तु जेको करे आहे पंहिंजो रोल, उहो शैतान वारो रोल आहे त अमुन न थिए, इहा बदअमनी रहे ऐं इहो मुंहिंजी पंहिंजी इहा गुंडागर्दी रहे। बेसिकली हींअर जेकॾहिं का रुकावट आहे ईरान ऐं अमेरिका जे जे विच में, त उहो इसराइल आहे। बल्कि इसराइल हाणे ताज़ो पंहिंजे हिकिड़े बयान में चयो त मुंहिंजे ऐं अमेरिका जे तालुकात में पाकिस्तान वॾी रंडक विधी आहे, असांजा तालुकात ख़राबु कया आहिनि। पाकिस्तान इहो पाण बयान में चए अथई। जी हा। अच्छा, हाणे उहो उनजे करे बि चयो, ऐं होॾां जेकॾहिं सची ॻाल्हि आहे त हिन सॼे एपिसोड में जेको पाकिस्तान जो रोल रहियो आहे, उहो अहिड़ो रोल रहियो आहे जेको सॼी दुनिया उनजी तारीफ़ कई आहे, सॼी दुनिया उनजी तारीफ़ कई आहे। ऐं तव्हां जेकॾहिं हींअर साबिक़ उनजो नाइब सदर जेको अमेरिका जो, तंहिं चयो त मुंहिंजियूं ॿ शख़्सियतूं पसंदीदा आहिनि, हिकिड़ी इंडियन ज़ाल, हिकिड़ी मुंहिंजी ज़ाल ऐं ॿियो फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर। सो इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे, पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो कंहिं फ़ौजी जनरल खे एॾी वॾी मञता मिली आहे। बिल्कुलु पहिरियों दफ़ो कॾहिं बि कंहिं फ़ौजी जनरल खे। हाणे ज़ाहिर आहे हिन माण्हू में कुझु गट्स आहिनि, स्किल्स आहिनि, जो हुन साबित कयो आहे। ऐं हर कोई थो चए त डिप्लोमेटिक हिन में आहिनि इंग्रीडियंट्स ऐं डिप्लोमेटिक स्किल्स अथसि, जंहिंजे करे हू ज़ाहिर आहे कंहिं शइ जे करे मक़बूल जो हूंदो। सो पाकिस्तान हिन मामले में ख़ुशनसीब आहे जो हुनजो फील्ड मार्शल जेको आहे सो दुनिया में क़ाबिलियत जे करे मञियो वञे थो। अॼु बि इहो ठाह थी वञे, एक्चुअली ठाह थियण ते हुयो, मोरालेस ठाह थियण ते हुयो, स्विट्ज़रलैंड में शयूं थियणियूं हुयूं त जेको आहे सो लेबनान ते जो हमलो थियो त यकदमि ईरान बाइकआउट के त मां न कंदुसि। पोइ कतर खे शाबस आहे ऐं स्विस वारनि खे, उन्हनि बि इंट्रस्ट वरितो तमामु घणो। नतीजतन ॻाल्हियूं पॉज़िटिव ताईं वञी पहुतियूं आहिनि, पर अञा असां चई नथा सघूं मुकमिल तौर ते त जेको आहे सो इहा जंग ख़तमु थी वई आहे। छो त जेकॾहिं विच में हालांकि हुनखे निंदियो ॾाढो अथनि। जी हा। नेतन्याहू खे संदसि मुल्क जे माण्हुनि बि निंदियो आहे, अमेरिका वारनि बि निंदियो आहे, इवन ट्रम्प बि निंदियो आहे त तुंहिंजो ग़लति थो करे। ख़ैर वाटवर, वरी इहो त मूं तव्हांखे ॿुधायो त नेतन्याहू चयो त मुंहिंजे ऐं अमेरिका जे तालुकात ख़राबु करण में पाकिस्तान जो रोल आहे, जेको पाकिस्तान जी वॾी मंज़िल आहे पाकिस्तान खे मिली, सची ॻाल्हि आहे। ऐं उन में वरी हर को चए थो फील्ड मार्शल। सो ख़ैर असां दुआ घुरंदासीं त अमन अमान थिए, त तरक़ी थिए हिन ख़िते में। ॾिसो, पाकिस्तान जो बि वॾो नुक़सानु आहे इन जंग जे करे। असांजा सब्जियूं, असांजा फ्रूट, असांजो जेके एग्रीकल्चर गुड्स आहिनि उहे ईरान ॾे बि नथियूं वञी सघनि, अफ़गानिस्तान ॾे बि नथियूं वञी सघनि। अमन अमान थी वञे, ईरान सां थी वञे त वाह वाह, छो त मौसम जी तब्दीली आहे न। हिकिड़े मौसम जा फ्रूट हिते आहिनि, हिकिड़े मौसम जा फ्रूट हुते आहिनि, उहे हेॾे ईंदा, उहे हितां होॾे वेंदा। ऐं हीअ असां सभु वेठा आहियूं, रुगो लंघ करिणो आहे, रोड ते वेठा आहियूं, रस्तनि ते वेठा आहियूं। सो तंहिंजे करे जेको आहे अलाह करे अमन अमान थिए। सही। पर साहिबु हिकिड़े पासे ज़रा कुझु असां सां बहाल थिया आहिनि, पोइ 60 ॾींहंनि जो रोड मैप बि आहे, ॿिए पासे ट्रम्प जी जेके आहिनि उहे धमकियूं आहिनि, वरी उनजी जेका मज़ाहिमत आहे, कीअं था सम्झो त इहो सभु कुझु आर्ज़ी आहे या ट्रम्प हिकिड़ो गैर मुस्तक़िल मिज़ाज माण्हू आहे, इन में को शक कोन्हे, गैर मुस्तक़िल मिज़ाज माण्हू आहे। ऐं ॿियो स्ट्रीट लैंग्वेज इस्तेमालु कंदो आहे, उहो लैंग्वेज असां हीअं करे छॾींदासीं, असां हूअं करे छॾींदासीं, जीअं पंजाबी फिल्मनि में न थींदो आहे, लाउड सो लाउड क़िस्म जो कैरेक्टर आहे। पर रही ॻाल्हि इहा त हुनखे हालतूं मजबूर करे वेठियूं आहिनि। हालतूं कहिड़ियूं आहिनि? नवंबर में इलेक्शन थियणी आहे, मिड टर्म इलेक्शन थियणी आहे। अमेरिका में अमेरिकन्स जेके शहरी आहिनि उन्हनि तमामु घणो एहतिजाज कयो आहे। सो तंहिंजे करे हिनखे मजबूरनि पंहिंजी लाइन वठनि। हेॾां ईरान हुनखे खुतो जवाबु ॾिनो आहे, या ईरान हुनखे बाक़ाइदा बरजुस्तो जवाबु ॾिनो आहे।
सही सो तंहिंजे करे ट्रंप में तब्दीली आहे ऐं ट्रंप नेतन याहू जे लाइ बि चए थो त इहो अमन नथो चाहे, पर मां चवंदुसि त नेतन याहू जे केरु बि हुजे, हीअ इंसाननि जा लाश केराइण को वॾो चङो कमु कोन्हे। तंहिंजे करे दुनिया खे ज़रूरत आहे इंसाफ़ जी, दुनिया खे ज़रूरत आहे अमन जी, ऐं उहो अमन तॾहिं क़ाइमु थींदो सभु जॾहिं गॾिजी हिकु थी ऐं को फ़ैसिलो कंदा। सही, मतिलबु ईरान जो सदर बि पाकिस्तान पहुतल आहे, वज़ीर आज़म ऐं सदरनि जी आजियां बि कई हुते वञी एयरपोर्ट ते, पोइ ॿिन्ही मुल्कनि में पाकिस्तान जी इकनॉमी भली न सुधरे, पाकिस्तान जा अंदरूं हालात भली न सुधरनि, पर पाकिस्तान जो दुनिया में सॼी दुनिया में वाह वाह ॾाढी थी आहे। जीअं मूं तव्हांखे चयो त फील्ड मार्शल जो उन में मन वॾो रोल आहे, प्राइम मिनिस्टर जो केरु बि घणो करे घटि नालो था वठनि, फील्ड मार्शल जो नालो था वठनि। हाणे उहो उनजे करे इहो आहे त ॾिसूं सुवाल छा हो तव्हांजो? सदर पहुतो आहे ईरान जो, हा ई त सदर पहुतो आहे त ज़ाहिर आहे त सदर खे इत्मिनान आहे ऐं एतमाद आहे पाकिस्तान ते आयो आहे, ऐं पाकिस्तान जे लाइ इज़त जी ॻाल्हि आहे, साॻिए वक़्तु ईरान जी बि इज़त जी ॻाल्हि आहे। सही, बिल्कुलु। मतिलबु सभु अमेरिका ऐं ईरान जी जंग खां पोइ अमारात चयो आहे त असां भारत खां मिज़ाइल ख़रीद कंदासीं। अमारात मां तव्हांखे ॿुधायां थो, अमारात जे लाइ दुनिया में रेपुटेशन इहा क़ाइमु थी आहे त ईरानी इसराइली एजेंट आहे। अच्छा, हा, बल्कि कुझु चवनि था त मोतबरीन कुझु चवनि था त उन में उहो तमामु वॾी इसराइली इन्वेस्टमेंट आहे, उहो प्रो इसराइल आहे, उहो तॾहिं चाहे थो त अमेरिका जंग करे ईरान सां ठाह न करे, मुस्लमान मुल्क थी करे उहो थो चाहे, तंहिंजे करे हुनखे पोइ सूट थो करे हिंदुस्तान। सही, छो त हिंदुस्तान इसराइल जो पाण में गठजोड़ आहे ऐं हेॾां ही उनजो साथारी आहे, पर इहो अबूधाबी खे या दुबई खे या UAE खे इहो सूट न कंदो करे, सही, पाड़ो आहे। बिल्कुलु। पर साहब वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ 2018 जी इलेक्शन ते सवाल उथारिया आहिनि, उनजी शफ़ाफ़ियत ते, त 2018 जी इलेक्शन जेकॾहिं शफ़ाफ़ हुयूं त पोइ हीअ इलेक्शन बि शफ़ाफ़ आहे, छा उन 2018 जी इलेक्शन? यार मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, असां न जेकॾहिं सही इलेक्शन्स कराए वञूं 2-4 2-3 ऐं 5 साल न 3 साल में, त काफ़ी बहितरी अची वञे। हीअ जेका असांजी पॉलिटिक्स पैसे ते आहे, मालदारनि जी आहे, कैरेक्टर वारनि जी न आहे, इहा जेका पॉलिटिक्स आहे न, पॉलिटिक्स मुल्क खे तबाह कयो आहे। ऐं जेकॾहिं मां चवंदुसि त असां जेके मुल्क जा सॼण आहियूं, असां माठि करे छो वेठा आहियूं, असां छो नथा हिननि जे ख़िलाफ़ु इनकलाब आणियूं? सही, तंहिंजे करे अरिड़हं हुजनि, इन खां पहिरीं जी हुजनि इलेक्शन्स, हिते बहरहाल कुझु बि हुजे इलेक्शन्स में गड़बड़ थींदी आहे। सही, पर साहब शफ़ाफ़ इलेक्शन ते जेकर पाण ॻाल्हायूं त तव्हां पंहिंजे ज़ाहिर हिन सॼे कैरियर में को शफ़ाफ़ इलेक्शन ॾिठो हिन मुल्क में? या 70 में जनरल 70 में जेके इलेक्शन्स थियूं काफ़ी हद ताईं शफ़ाफ़ हुयूं, जनरल लिहाया करायूं, काफ़ी हद ताईं शफ़ाफ़ हुयूं, उन्हनि ते का ख़ासि आंगुर न उथी, सिवाइ हिन जे त भुट्टे साहिबु पंहिंजे कैंडिडेट खे न वञणु ॾिनो फॉर्म भरण जे लाइ, जतोई साहिब ते बि इल्ज़ाम हो, त कुझु माण्हुनि ते उहो को वॾी ॻाल्हि कान हुई, पर बहरहाल को उन ते इहो कोन हो त धांधली थी हुजे ऐं उहा धांधली मैंशन कई वई हुजे, न को शेख मुजीबुर रहमान कई धांधलीअ जो ज़िक्र, न वरी भुट्टे साहिबु धांधलीअ जो ज़िक्र कयो। 2 वॾा लीडर इहे निकिरी आया आहिनि 70 जे इलेक्शन्स में। उनखां पोइ जेके इलेक्शन्स थियूं आहिनि न, ईअं गड़बड़ थियूं आहिनि। छा फेयरनेस कीअं आणिजे मतिलबु हुन में? यार फेयरनेस त ॾाढी सिंपल ॻाल्हि आहे न, असां सभु मुस्लमान थी पऊं, सभु पाकिस्तानी थी पऊं त सभु कुझु फेयर थी वेंदो। असां सवड़ पाण था न छिकियूं, जी हा, अज़मत पाण था न छिके, मोराई पाण था छिके, इदारा पाण था न छिकनि, सभु जेके बि आहिनि जमहूरी इदारा एस्टेब्लिशमेंट या जेके बि आहिनि सभु, जेकॾहिं असां हिन मुल्क खे पंहिंजो वतन सम्झी ऐं उन में जेको ख़राबु हुजे हुनखे चवंदो ख़राबु आहीं, त पोइ मुल्क सुधरी सघे थो, उहो मसइलो त रही आहे। तव्हां ॾिसो सिंगापुर किथां ठहियो? जी हा, सिंगापुर जे लीडरनि वेही फ़ैसिलो कयो त असां हीअ कंदासीं, न पाणी न कुझु बि, न रुॻो समुंड न वठो, समुंड खे उन्हनि छा कयो, ज़बरदस्त कमु करे छॾियो। हिन मुल्क खे अलाह ताला छा सां न नवाज़ियो आहे, जी हा, न नवाज़ियो आहे त असां में असांजे माण्हुनि में हुबल वतनी जी कमी आहे। सही, बिल्कुलु। पर साहब MQM जे वफ़द वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई आहे, सिंध शहरी इलाइक़नि जे लाइ पैकेज, हुनखां पोइ वरी चयो अथनि गवर्नरशिप सिंध जी असांखे ॾियो, लापता माण्हुनि जो बि केस रखियो अथऊं, उहे बि असांखे आज़ादु करायो। यार ॻाल्हि इहा आहे त अवल त MQM माण्हू MQM रही कान्हे, इन MQM खे बि सपोर्ट मिली लठ ते था हलनि, जी हा, ठीकु, त इन करे जेतिरी हुननि खे माण्हुनि जी सपोर्ट हूंदी ओतिरो ई ॻाल्हाए सघंदा, माण्हुनि जी सपोर्ट हणी न आहे। तव्हांजे ॾिठो हुजे त MQM जे लीडर हिकिड़े खे माण्हू फिरी आया, वर्कर फिरी आया,
छो त इन्हनि माण्हुनि खे धोखो ॾिनो आहे, MQM जी लीडरशिप माण्हुनि खे धोखो ॾिनो आहे, पाण अमीर थी विया आहिनि, उहे वीचारा ग़रीब ई रहिया। सही त तंहिंजे करे MQM जेको आहे असांजा उर्दू स्पीकिंग भाइर दोस्त उहे हाणे इन में आहिनि त असां हिननि खे छॾे कंहिं ॿिए अहिड़ी पार्टीज़ में जेके असांखे टेक केयर करे, उन पीपुल्स पार्टी ॾे बि वञनि पिया, नवाज़ लीग ॾे बि वञनि पिया, ऐं PTI ॾे बि वञनि पिया। MQM हाणे पार्टी न रही आहे उहा जेका MQM उनजो असांखे इमेज आहे जेको अल्ताफ़ हुसैन जे दौर में, हाणे उहा MQM कान्हे। सही बिल्कुलु। नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, संदरो सिधी ॻाल्हि। नाज़रीन सिधी ॻाल्हि में हिकु बार महिरबानी कर मोरे साहब वेलकम बैक। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी कॉल आहे, पाण कॉल वठणु घुरिजे। जी अस्सलाम वालेकुम, केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो? मां मोहम्मद बचल पियो ॻाल्हायां रावलपिंडीअ खां। जी साईं, तव्हांजो छा सवालु हूंदो? मुंहिंजो सवाल इहो आहे त मुरारी साहिबु मुंहिंजो पुटु मेजर आहे हिते। जी तव्हां गुज़िरियल प्रोग्राम में चयो त जेका पाकिस्तान जी फ़ौज आहे उहा पंजाब जी फ़ौज आहे। दरअसल हिन वक़्तु जेका आहे फ़ौज में सभिनी सूबे जी नुमाइंदगी बि आहे, जंहिंमें केतिरा ई सिंधी जेके आहिनि उहे मेजर आहिनि, कर्नल आहिनि, ब्रिगेडियर आहिनि, ऐं हिन वक़्तु 3 खां 4 सिंधी मेजर जनरल बि आहिनि। जी माज़ीअ में सिंध सां तालुक़ु रखंदड़ जेको परवेज़ मुशरफ हुयो साईं, उहो आर्मी चीफ बि रही चुको आहे। मुइनुद्दीन हैदर लेफ्टिनेंट जनरल बि रही चुको आहे। बलोचिस्तान मां अब्दुल कादिर आहे बलोच, उहो बि कोर कमांडर रही चुको आहे। साॻे नमूने KPK मां बि केतिरा ई जनरल फौजी ऑफिसर हिन वक़्तु आहिनि। जी सो इहा पंजाब जी त न पाकिस्तान जी फ़ौज आहे न साईं। अदा तव्हांजी महिरबानी कॉल करण जी ऐं तव्हांजे ॻाल्हि में वज़न आहे, बिल्कुलु सही आहे। ठीकु, पाण लास्ट प्रोग्राम में इहो कयो बिल्कुलु ठीकु। मुरारी साहब, सिंध असेंबली में मुतहदा जे मेंबरनि गोड़ कयो, पोइ ज़ाहिर आहे चवंदो आहे कराची खे वफ़ाक़ जे हवाले कयो, पोइ वरी बोरीबंद लाश जो ज़िक्र निकितो, पोइ उहा धमकी, पोइ घरू वज़ीर मौजूदु चई बाबा या इंक्वायरी करियां त वापसि बोरीबंद लाश जो मामला पिया। जी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां, बेसिकली छा आहे त असांजे पाकिस्तान जी पॉलिटिक्स में पढ़ियल लिखियल तमामु घटि आहिनि, कैरेक्टर वारा माण्हू तमामु घटि आहिनि, तंहिंजे करे असांजी सियासत सुधरे कान थी। हाणे जंहिं माण्हू खे एतिरो अकुलु कोन्हे त असेंबली में बीह थो तूं बोरीबंद लाश जो रेफरेंस ॾीं त छा ॾिसंदो? बोरीबंद ला ॾिसंदो त माना तूं उते माण्हू जेके आहिनि नॉन MQM तिन खे थ्रेड थो ॾी न। सो तंहिंजे करे माना इहो इल्म जी बि कमी आहे, अकुल जी बि कमी आहे। ऐं ॿियो छा आहे त सियासत, मां तव्हांखे ॿुधायां थो, सियासत जंहिं शइ जो नालो आहे न, उन शइ जो नालो आहे त तव्हां ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत लाइ था अचो, सही गवर्नमेंट में था अचो, हुकूमतुनि में था अचो, फ़ैसिला साज़ी था कयो, त अवाम जे फ़ाइदनि में हीअ सभु अचनि था पंहिंजे पेट जे लाइ। सही ऐं इहा ॿोली था ॻाल्हाइनि, जेका ॿोली था ॻाल्हाइनि, तव्हां ॾिसंदो बोरीबंद लाश तव्हांखे ॾेखारियूं, हाणे त मूंखे ॿुधाए इहा आहे ॿोली जेका। ऐं बिल्कुलु वज़ीर दाख़िला लंजार साहिबु सही फ़ैसिलो वरितो आहे, इंक्वायरी थियणु खपे ऐं इहो ॾिसणु खपे त हिन कहिड़े बेसिस ते इहे थ्रेड्स ॾिना आहिनि। ऐं हिकिड़ो दफ़ो इहो मामिलो हिकिड़ो दफ़ो चैप्टर सुलझी वञे त चङो आहे। हिनखे पक ख़बर आहे त हिते बोरीबंद लाश जो इहो पाण बि कंदो रहियो आहे कमु, सो इहो थियणु खपे। सही बिल्कुलु। मुरारी सिंध बजट में सूबाई वज़ीरनि ऐं ऑफिसरनि जी गाॾियुनि जे लाइ पेट्रोल जेको आहे उनजी मद में 14 अरब रुपया मुख़्तस कया विया। ॾिसो, जेकॾहिं तव्हां कर्ज़ु नथा खणो पोइ त तव्हां ठीकु आहे, परवान आहे, पर जेकॾहिं हेतिरा तव्हां कर्ज़ था खणो ऐं पोइ तव्हां एतिरी अयाशी था कयो, जी हा, त इहा त पोइ घटि ज़्यादती आहे। सूबे सां बि ज़्यादती आहे, पाकिस्तान सां बि ज़्यादती आहे, सूबे जे माण्हुनि सां बि ज़्यादती आहे, इहो ग़लति आहे। एतिरा अरब रुपया तव्हां तेल ते फूके था छॾियो ऐं होॾां कर्ज़ था खणो, बिल्कुलु। तंहिंजे करे उन्हनि जा व्याज बि ॾियो ऐं तव्हां पंहिंजूं अयाशी बि घटि न कयो, त पोइ कीअं सुधरंदो? सूबो सुधरंदो, कीअं मुल्क सुधरंदो? ऐं सही ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, हिते रेफरी को कोन्हे न, अंपायर कोन्हे। अंपायर जो मतिलबु आहे त हुनजो को कोड ऑफ एथिक्स जो कोड हुजे ऐं उहो उन कोड मुताबिक़ हर कंहिंखे चए थो बाबा तूं फाउल थो कहीं। सही। तव्हां असांखे अंपायर ॻोल्हणा पवंदा जेके अंपायर जेके आहिनि फाउल खे पकड़नि। सही बिल्कुलु। कर्ज़ जी तव्हां ॻाल्हि कई, सिंध हुकूमत ते गैर मुल्की इदारनि जो जेको कर्ज़ु आहे उहो 1679 अरब रुपया थी वियो आहे ऐं हलंदड़ साल सिंध हुकूमत इन कर्ज़ जे मथां जेको आहे 46 अरब रुपया व्याज ॾींदी। हा दादा, ॾिसो मां तव्हांखे चयो न त कर्ज़ खणी ऐं तव्हां अयाशियूं था कयो, कर्ज़ खणी तव्हां पंहिंजा TAD ॾिसो, कर्ज़ खणी तव्हां पंहिंजूं चाहे चीफ मिनिस्टर जी बजट ॾिसो, गवर्नर जी बजट ॾिसो, अंधेर नगरी आहे न। ॻाल्हि इहा आहे त नो मैन्स लैंड में तीअं थींदो आहे,
पर मुल्कनि में कोन थींदो आहे, मादरे वतन में न थींदो आहे। छो त खोड़ हूंदा आहिनि जेके चेक करण वारा हूंदा आहिनि, चवण वारा हूंदा आहिनि त तव्हां ग़लति पिया कयो, हिते केरु चई कोन थो, हर को वाह वाह थो करे, चए थो मूंखे छा मिलंदो, हा मूंखे जेको मिले थो धूड़ पिया धूड़ पाइनि छा आहे। तव्हां चेयरमैन सेनेट जो पैकेज त ॾिसो, जजनि जा पैकेज त ॾिसो, 15-15 लख पघारूं बिड़ा ज़ालिमो, मुल्क ग़रीब मुल्क आहे, कंहिंजो मुल्क आहे इहो त आहे। तव्हांखे दुबई में आयो कमु करे हलिया वेंदो, सऊदी अरब में आयो, हीउ पंहिंजो मुल्क आहे, असांजो मुल्क आहे, उन मुल्क वेठा लुटियो। तव्हांखे त जेकॾहिं जज जंहिंजो नालो, जज माना ईमानदार, जी हा, जज जो नालो ई ईमानदार आहे, जज तॾहिं आहे जॾहिं ईमानदार आहे। हो चयो मूंखे कंहिं कम जा न आहिनि पैसा, मूंखे तव्हां 4-5 लख रुपया ॾियो, बाक़ी खणो वापसि। सही कंहिं बजू ताईं न कयो आहे। बल्कि हिकिड़ो पंजाब में पोड़ो जज हो, तंहिं पंहिंजी माइटियाणी नौजवान सां शादी कई, इन जे करे त मां मरी वञा त पेंशन हिनखे मिले। उहो वॾो सोशल मीडिया ते इंसिडेंट हो। ॻाल्हि आहे त मां इहो अफ़सोस सां चवणो थो पए त छा ही असांजो माउ आहे, वतन आहे, ऐं असांखे छो कोन थी ग़ैरत अचे त जेको असांखे लुटनि फुरनि पिया उन्हनि खां सुवाल जवाबु कयूं। सही बिल्कुलु। मोदी साहब, एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान लाइ हिक ॿिए कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, $70 करोड़ मंज़ूर थी विया आहिनि, ऐं उहो ॾिना छा अथनि माण्हुनि खे विराइजो, त उन में पोरियतनि जो हूंदो मामिलो, पोरियतनि खे मिलंदो, आंगूठो त चूसनि। ऐं यार कर्ज़ वॾो मर्ज़, सही सिंधी में सियाणा चवंदा आहिनि त कर्ज़ वॾो मर्ज़। तंहिंजे करे जेके बि कर्ज़नि वठण में बिलीव था कनि ऐं उनखां पोइ मुल्क हलाइण या घर हलाइण में बिलीव था कनि, उहे मुल्क जा या घर जा सॼण न आहिनि। सही बिल्कुलु। पाकिस्तान में यूनिसेफ ऐं नेशनल कमीशन फॉर वुमेन राइट्स जेको आहे उन रिपोर्ट ज़ाहिर कई आहे त पाकिस्तान जा 86 लख ॿार जबरी पोरियो करे रहिया आहिनि, तंहिंमें सिंध में 15 लखनि खां वधीक जेको आहे ॿारनि जो अंग आहे जेको जबरी पोरियो पियो करे ऐं ख़तरनाक जबरी पोरियो पियो करे। पाकिस्तान जी हालति जेका थिए पई न, का ठीकु कान पई थिए। पाकिस्तान में 80 लख ॿार स्कूलनि खां, सिंध में 80 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। जी हा, ऐं कंहिंखे परवाही कान्हे। सिमिलरली तव्हां चयो 16 लख जबरी पोरियो पिया कनि, पर इहो मां ॿुधो सिंध में त वरी ॿी ट्रेंड निकिती आहे न, गुरबत जे वधण जे करे पिननि घणा था। सही ॻाल्हि। तव्हां ॾिठो आहे रोडनि ते, पेट्रोल पंपनि ते, जिते किथे पिननि घणा था, नौजवान छोकिरा बीठा आहिनि, नौजवान छोकिरियूं बीठियूं आहिनि। माना रोज़गार जा ज़रिया खुटी विया आहिनि, तंहिंजे करे माण्हू पिनण ते मजबूर आहिनि। ऐं इन ते कंहिंखे ख़्यालु कोन थो थिए, न को कंहिंखे कावड़ थी अचे, न को कहिड़े शइ जो नोटिस थो वठे। भई हुकुमरान अलाए कहिड़े क़िस्म जा आहिनि जो पाण कर्ज़ वठी अयाशियुनि ते गुज़ारनि था, ऐं कर्ज़ कंहिंखे त लाहिणा आहिनि, सूबे जे मथां कर्ज़ आहिनि, तव्हां न हूंदो को ॿियो हूंदो, उहो त लाहींदो, केरु त लाहींदो। ॿाहिरां दादा अरमान सां चई सघिजे थो त असां पाकिस्तानी न आहियूं। असां पाकिस्तानी जेके मेजॉरिटी आहे, असीं पाकिस्तानी न आहियूं। असां में उहो जज़्बो ई कोन्हे मादरे वतन वारो। सही बिल्कुलु। मोदी साहब, पाकिस्तान हिंदुस्तान जी जेका इर्सा में जेके ज़्यादतियूं आहिनि, सिंतास मुआहिदियूं जेके भञकड़ियूं आहिनि, उन्हनि ते ख़त लिखियो आहे ऐं चयो आहे सलामती कमेटी खे त बाबा जे मामले जो नोटिस वठो ऐं सज़ा ॾियो हुनखे, ऐं नायब वज़ीर आज़म जेको आहे इसाक डार इहो ख़त लिखी उनखे ध्यानु छिकायो। ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, ध्यानु छिकाइण सां कुझु कोन थींदो न। तव्हां वञो न इंटरनेशनल कोर्ट में वञी केस दाख़िल कयो न, तव्हां इंटरनेशनल कोर्ट में वकील वठी सुठा ऐं केस दाख़िल कयो, ऐं जेको आहे न त जीअं अॻकथी आहे त पाणी ते जंग थींदी, जेकॾहिं हिंदुस्तान नथो सुधरे त पोइ वरी पाकिस्तान जी ख़बर अथसि त उहो जंग जा कहिड़ा मज़बूत वेहण वारा आहिनि, जोधा आहिनि। बिल्कुलु न त पोइ वरी जंग थींदी त पोइ वरी हिंदुस्तान जी पोइ इहो ई आहे त मोदी रुॻो उते वेठी ॻाल्हाईंदो, ट्रां कंदो। सही अजायो, तंहिंजे करे उन्हनि खे बि सोचणु खपे त असां रंग नसुल में हिकु जहिड़ा आहियूं। तव्हां छो अची असां सां दुश्मनी में पिया आहियो हिंदुस्तान खे छो चवां, छो अची पाणी तव्हां असांजो बंदि कंदो त पाणी कंहिंजो बंदि कंदो, आम माण्हू जो बंदि कंदो न, आम ग़रीब माण्हू जो बंदि कंदो। चनाब दरिया ते 6 डेम पिया ठाहिनि। बिल्कुलु। मतलब साहब, इर्सा में सिंध जो नुमाइंदो जेको आहे उहो इर्सा जे इजलास में न पियो वञे, बार बार उनखे नोटिस ॾिना अथऊं। यार हिते मज़बूत असाब जो माण्हू वञे ऐं बहादुर माण्हू वञे, उहो वञी वेही हिन ते कुर्सी ते ॻाल्हाईंदो, बाक़ी जेको रखियो अथनि जेको चवंदो आहे बीमार आहे वञे ई नथो, त उन माण्हू खे हटाए ॾियो। केरु वधो हाणे मूंखे त हुन मां कोन थो सुञाणा, पर मूंखे लॻे थो कमज़ोर असाब जो माण्हू आहे, जो प्रेशर ॿुधी बीमार थी वियो आहे। माण्हू हिते को बहादुर इंजीनियर मोकिलिनि जेको वञी हुते करे। सही। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं, ॾिसंदा रहो सिधी ॻाल्हि।
नज़ीर सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भली कर मोरे साहब ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर चयो आहे एतिराफ़ कयो आहे त पाणी चोरी थो थिए पोइ हिकिड़े पासे चए थो इन में त को शक कोन्हे इन में त को शक कोन्हे त पाणी चोरी थिए थो ऐं जेके ख़ासि तौर ते डायरेक्ट आउटलेट्स आहिनि रोड़ी कैनाल मां नारा कैनाल मां जेके उहे बंदि थींदा त काफ़ी पाणी बहितर थी वेंदो असांजो पर इन में बि को शक कोन्हे त पंजाब असांजो पाणी पिए थो सही बिल्कुलु इन में बि को शक कोन्हे त असांजो जेको ताक़तवर माण्हू आहे वॾेरो आहे उहो पाणी चोरी थो करे ग़रीब जे रोज़ी ते लत थो ॾिए उहो त पंहिंजी जाइ ते फैक्ट आहे जी हा पर पंजाब पंहिंजो पाणी रोके थो पंजाब पंहिंजे शहर जो पाणी ॾिए बाक़ी पोइ हाणे हिते तरनि सां पोइ पुॼंदो त अलाह इन्हनि अमीरनि सरदारनि वॾेरनि सां पर ॻाल्हि त कबी बिल्कुलु मतिलबु 2-3 ॾींहंनि खां सिंध असेंबली इजलास में पाणी खोटियूं दाहूं थियनि पोइ इहे ई चूंडियल नुमाइंदा ई दाहूं पिया कनि कल्ह कंबर वारनि दाहूं कयो त असांजो पाणी चोरी पियो थिए हेॾां मोहम्मद बख्श महर पोइ इहे कहिड़ा वॾेरा आहिनि जेके पाणी चोरी कंदा सभु कंदा की हिकिड़ो कोन्हे जेको न करे सभु कनि था सरदार मोहम्मद महर बि कंदो हूंदो हुन खां सवाइ कमु नथो त हली सघे चोरी जो पहिरियों सबबु आहे त डायरेक्ट आउटलेट बंदि कयो सही रोड़ी कैनालनि मां वॾनि वाहन मां डायरेक्ट आउटलेट बंदि कयो शाखुनि जे ज़रिए पाणी ॾियो तव्हां ॾिसो अंग्रेज़ लिखी वियो पंहिंजे मैन्यूअल में त को बि जेको आहे सो आउटलेट हिननि मां न निकिरंदो सही बिल्कुलु मोरे साहब सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा मुतासिर अदालत पहुता आहिनि पोइ अदालत ऑर्डर कयो अथव इहे कापियूं सलाम आहे अदालत खे इन्हनि खे इंसाफ़ थियणु खपे सही बिल्कुलु सिंध जे वर्कर्स एंड वेलफेयर बोर्ड में जेको आहे करप्शन थी आहे अरबे रुपयनि जी माण्हुनि जे पोरियतनि जा घर स्कूल जे नाले ते अरबे रुपया खाधा अथऊं अदा घणियूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि तव्हांजो ट्रेजरी ऑफिस में छा थो थिए डिस्ट्रिक्ट कहिड़ी ऑफिस आहे जंहिं ते भींगन आहे अंधेर आहे सही त तंहिंजे करे ॻाल्हि आहे त इहो छो आहे इन करे जो हुकूमत कमज़ोर आहे इन करे जो हुकूमत पाण इन्वॉल्व आहे हुकूमत जा कारिंदा इन्वॉल्व आहिनि तंहिंजे करे सही बिल्कुलु मोरे साहब क़ौमी असेंबली पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन जेको तरमीमी बिल आहे उहो मंज़ूर कयो आहे केर बि जेको आहे घर ते टावर हणण न ॾींदो त पोइ 5 करोड़ रुपया मूंखे त अरमान आहे असांजे MNA सेनेटर्स खे अहिड़ा बिल पास था कनि बेवकूफ़ी जहिड़ा हले पियो न कमु हले पियो हाणे छा थींदो जो अॻु में मूंखां टावर वठंदा त मूंसां नेगोशिएट करे मूंखे पैसा मर्ज़ीअ जा ॾींदा या विच नेगोशिएटेड पैसा उहो कोन ॾींदा हुआ चवंदा असां त कानून अथई असां हणी था वञूं हाणे तूं तोड़ त ख़बर पए जी हा यार छॾे हिन ॻाल्हि खे यार अंधेरी नगरी आहे अंधेरी नगरी चरबट राजा इनखे चइबो आहे सही बिल्कुलु मोरे साहब ज़ुल्फ़िकाराबाद रथा जो हिकु बार ॿीहर ज़िक्र हले पियो ऐं केटी बंदनि में 1458 एकड़ ज़मीन ज़ुल्फ़िकाराबाद डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾिनी वई आहे पोइ सिंध जे क़ौम परस्त बि हुन ते एतिराज़ वारियो आहे त इहो सिंध दुश्मन ऐं इहो जेकॾहिं ज़ुल्फ़िकाराबाद आहे त इहो सिंध में इसराइल जोड़ण जी जेको आहे साज़िश आहे ॾिसो ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां मां पंहिंजे सॼणनि खे सिंध दोस्तनि खे सलाह ॾींदुसि त पहिरीं इहा डिटेल्स हथु कयो न ज़ाहिर आहे इहा स्कीम जॾहिं ज़मीन अलॉट थी आहे त माना हिन स्कीम जो कंसेप्ट प्लान हूंदो ॿियो हूंदो टियों हूंदो तव्हांखे मिली वेंदो प्लैनिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट मां मुमकिन आहे त लोकल माण्हुनि खे फ़ाइदो थिए उन्हनि खे सहूलियत थिए जी हा तंहिं करे तव्हां ॾिसो त सही न उते ॾांहुं कचा कचा घणा माण्हू रहनि था माण्हुनि खे मुमकिन आहे इंडस्ट्रीज़ ठही मिलनि उतां जो लोकल माण्हू पहिरीं ईंदा न हर स्कीम जी रुगो इन जे करे मुखालिफ़ त न कजे त ओड़े खाई वेंदा न यानी ॿाहिरां बगड़ ईंदो खाई वेंदो न तव्हां ॾिसो उहा उन स्कीम में छा आहे न त उन स्कीम में विझरायो त लोकल माण्हुनि जो एतिरो परसेंटेज हूंदो सही ॾिसो 2 शयूं आहिनि हिकिड़ो थींदो आहे गोड़ करणु ॿियो थींदो आहे पॉज़िटिवली कंट्रीब्यूट करणु इन स्कीम खे पढ़ो त हिन स्कीम में आहे छा त पोइ चओ त सिंध दुश्मन आहे न ही फैक्ट्स ते चओ ईअं न उन ते बाक़ाइदा फैक्ट्स ऐं फिगर्स ॿुधायो सही बिल्कुुल मोरे साहब बलोच यकजहती कमेटी जेको आहे महारंग बलोच ऐं पोइ हुनजो जेको साथी आहे उनखे जेको आहे उमिरि क़ैदी सज़ा ॾिनो हिकु पुलिस एहलकार जे हुन में शहादत जे केस में क़तल जे केस में उहो ख़ैर ॾिसो ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां त सॼो पाकिस्तान इन जी निदे थो ग़लति फ़ैसिलो आहे अपील जो हुकुम हूंदो न अपील कंदा पर रही ॻाल्हि इहा त ईअं ग़लति फ़ैसिला आहिनि इहे पर इन खां वधीक न ॻाल्हाए तुंहिंजो ग़रीब माण्हू ऐं ॾाढ़ी में अछा पवनि ई पिया था तूं छॾे हिन ॻाल्हि खे बसि ठीकु मोरे साहब बरोज़ कयूं ल वञे ॻाल्हि तव्हां बसि लही वियासीं मोरे साहब पार्टी में मुखालफ़त वधी वई बरतानवी वज़ीर आज़म जी पोइ कल्ह रोअंदे हुन इस्तीफ़ा ॾिनी जमूरियत आहे न अदा जमूरियत आहे जी हा जमूरियत आहे जो हुन ॾिठो त मुंहिंजी मेजोरिटी न आहे मां इस्तीफ़ा थो ॾियां हिते वांगुरु थोरी या वरी कंहिंजा पेर वञी पकड़ियो त असांखे महिरबानी करे हिते रखो जमूरियत आहे मुल्क तॾहिं था तरक़ियूं कनि जो तव्हां उते माण्हू आज़ादु आहिनि
सही बिल्कुलु वरी साहिबु सिंध में कणिक जी जेका खुदबुर थी करप्शन थी हुन में 1 अरब 19 करोड़ रुपयनि जी करप्शन हुई तंहिंखां पोइ चयो त 5 फूड ऑफिसरनि खे असां बरतरफ़ करे छॾियो आहे छा थींदो हुन सां बरतरफ़ थिया आहिनि न थिया आहिनि तव्हांखे कहिड़ी ख़बर ऑर्डर कढी छॾनि चवनि तव्हां वटि कमु कयो सिंध हुकूमत खे पंहिंजो परफॉर्मेंस ठीकु करिणो पवंदो अॻु में छा थींदो हो जो चीफ मिनिस्टर सेक्रेटरीज़ या तव्हांजो प्राइम मिनिस्टर इहे मीडिया जे नुमाइंदनि खे इन लाइ घुराईंदा हुआ इंटरव्यू ॾियण जे लाइ कोन घुराईंदा जो हल असांजी हुकूमत कीअं पई हले असांजा अवाम में त कहिड़ा तासुरात आहिनि इन जे लाइ घुराईंदा हुआ हाणे हुन जे लाइ ॻाल्हि अॼु ताईं हाणे इहे 18 साल थिया आहिनि हिकिड़ो त वासिफ़ साहिबु सॼो हो सही हा 2012 में असांखे चैनल जे मालिकनि खे उनखां पोइ कंहिं बि कोन सॼो आहे साईं मुराद अली शाह बादशाह त जेको आहे सो चयो त बाबा मुरादाबादी ज़िंदाबादी सही बिल्कुलु मिर्ज़ा साहिबु साईं अॻवान जेको आहे राशिद शाह उन चयो आहे त असां हाशमी अरब आहियूं पोइ असांखे वोट बि नथा ॾियनि कराची वारा सो सिंधी सम्झी असांखे अरब असां त हाशमी अरब आहियूं असांखे सिंधी सम्झी वोट नथा ॾियनि बसि अरमान जी ॻाल्हि आहे ऐं पीर साहिबु पागारे खे हिन जो नोटिस वठणु घुरिजे ऐं पीर साहिबु पागारे खे चवणु खपे त न बाबा असांजे वॾनि बि सिंध लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं सूर्य बादशाह जी हा असां सिंधी पहिरें ई आहियूं असांजा वॾा बि ग़रीब हुआ जेके आया हुतां उनखे दख़ल ॾियणु खपे पीर साहिबु पागारे खे दख़ल ॾियणु इहा ॻाल्हि जी तरदीद करणु खपे त असां सिंधी आहियूं खणी रही ॻाल्हि इहा त ॾाढे जे लठ खे ॿ मथा नौजवान जेको हीउ सियासत में आयो आहे उनजो छा मक़सदु आहे कीअं आहे सम्झ में मिलंदनि वोट पोइ बि कोन अजाए पिरच पिया पंहिंजी विरहाए विञाइनि सही बिल्कुलु मिर्ज़ा साहिबु कारूंझर जे मामले जो हिकु ॿीहर सिंध असेंबली में कल्ह ज़िक्र थियो चवंदो आहे कारूंझर खे कटियो MKM वारनि चयो पोइ कासिम सराज सुमरो चयो त 1.5 लख माण्हुनि खे असां लॾाए चऊं त हाणे हिते असां डेवलपमेंट कंदासीं असां कॾहिं बि कारूंझर कोरोना कोन ॾींदासीं छाजे लाइ कारूंझर टुटे कारूंझर छाजे लाइ टुटे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां हेतिरो सारो कोयलो आहे उहो कढी सघो था उन कोयले खे तव्हां पैसनि कमाइण जे लाइ असांजूं हुकूमतूं उहो इम्पोर्ट थियूं कनि कोयलो पैसनि कमाइण लाइ कोयल मां बिजली थी ठहे पंजाब में ऐं उहो अचे थो थ्रू कराची जी हा अड़े ख़ुदा जा बंदा पोइ कराची माण्हू न भला पर हेतिरो कोयलो आहे तव्हां उहो कढो न हुते चाइना वारा कढी ऐं बिजली ठाहिनि पिया यार ॻाल्हि न पुछो सची ॻाल्हि आहे अरमान थो थिए त असां जेके पाकिस्तानी आहियूं जनरली असां में लाइ छो हुबल वतनी कान्हे सही बसि पाण इन जी का सुई इंजेक्शन ईंदी हुजे त पोइ हणायूं तोखे बणाया पाण खे बणाया असां सभु मुबल वतन थी वञूं सही वॾी महिरबानी मुर्ज़ा साहिबु अॼु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे त मूंखे ॾिजां इजाज़त अला भाई